आगाह कयो अव्हांखे सखर मां मॉडल कोर्ट औरत जे क़त्ल केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। 5 जवाबदारनि खे उमिरि क़ैद ऐं ॿ लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई वई आहे। अव्हां सां ख़बर शेयर पिया कयूं। मॉडल कोर्ट जवाबदारनि रज़ाक, आसिफ़, बशीर, पीरल ऐं काशिफ़ शाह खे उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाई आहे। जवाबदारनि 2020 में पटड़ी थाणे जी हद में बीबी नजमा शाह खे क़त्ल कयो हो। अव्हांखे आगाह कयूं पिया सखर मां मॉडल कोर्ट औरत जे क़त्ल केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। 5 जवाबदारनि खे उमिरि क़ैद ऐं ॿ लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई वई आहे। मॉडल कोर्ट जवाबदारनि रज़ाक, आसिफ़, बशीर, पीरल ऐं काशिफ़ शाह खे उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाई। जवाबदारनि 2020 में पटड़ी थाणे जी हद में बीबी नजमा शाह खे क़त्ल कयो हो। तफ़सील वठंदासीं सखर मां शाहिद चना खां। शाहिद आगा जो छा अपडेट्स आहिनि? बिल्कुल सखर जी मॉडल कोर्ट 5 जवाबदारनि खे उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। मॉडल कोर्ट सखर पारां घरू अणबत सां क़त्ल थी वियल औरत जे क़त्ल केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो अॼु ॿुधाए छॾियो आहे। सखर जी मॉडल अदालत साल 2020 में पटनी थाणे जी हद में क़त्ल थी वियल औरत बीबी नजमा शाह जे क़त्ल केस जो ॾोह साबित थियण ते 5 जवाबदारनि खे उमिरि क़ैद ऐं 2 लख रुपया ॾंड जी सज़ा पिणु ॿुधाई आहे। क़ैद जी सज़ा ॿुधाइण में जवाबदार अब्दुल रज़ाक, मोहम्मद आसिफ़, मोहम्मद बशीर, पीरल ऐं काशिफ़ शाह जेके आहिनि उहे शामिल आहिनि। इन्हनि जे मथां 2020 में जेको आहे उहो बीबी नजमा शाह जे क़त्ल केस जो केस में जवाबदार हुया ऐं उन्हनि जे केस में जेको आहे उन्हनि खे हिन वक़्तु अदालत पारां सज़ा ॿुधाई वई आहे। अदालत नजमा क़त्ल केस जे में मुलवस करार ॾिनो वियो। मुर्स रसूल शाह खे ॾोह साबित न थियण ते पिणु जेको आहे अदालत बाइज़त बरी करे छॾियो आहे। हिन वक़्तु 5 ई जवाबदारनि खे जेको आहे मॉडल कोर्ट तरफ़ां जेको आहे उहो उमिरि क़ैद ऐं 2 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। जी ठीकु आहे शाहिद, वॾी महिरबानी अव्हांजी अपडेट करण लाइ।